तो सभिनी खे प्रणाम। थोड़ी देरी सत्संग, अॼोको सत्संग, कल्ह जेको सुबुह सत्संग थियो आहे कि कुछ क़ाबिल ठहो, उन जो ही अॻियों सत्संग बणियो। हाणे क़ाबिल त तव्हां सम्झो कीअं ठहिणो आहे। हाणे अॼु जो सत्संग तुंहिंजी पंहिंजी वास्तविक संपत्ति छा आहे। असां शायदि जेके संपत्ति सम्झूं त उहा हुजे ई न, थी सघे थो न हो। जेसिताईं असां क़ाबिलियत खे ॿिए ई रुख में खणी आयासीं, असां पैसो कमाइण, धन पद शोहरत कमाइण क़ाबिलियत पिया सम्झूं, डिग्रियुनि में पंहिंजी क़ाबिलियत ॻोल्हियूं पिया। थी सघे थो कि जंहिं शइ खे असां पंहिंजी वास्तविक संपत्ति सम्झूं था उहा हुजे ई न, बिल्कुलु 100% थी नथी सघे। तूं यादि रखिजे हिकिड़ी महत्वपूर्ण ॻाल्हि, हिकु ई शइ अहिड़ी अथई जेकी तूं पंहिंजो शरीर छॾींदे समय, मृत्यु त सभिनी जी थियणी आहे, कोई बचिणो आहे जंहिं ते, कोई न बचिणो आहे। तुंहिंजो जेॾी महिल शरीर छॾामिजंदो, तूं हिकिड़ी ई शइ पाण सां गॾु खणी वञी सघी थी, अन्यथा ॿियो कुझु बि न। तूं हिकिड़ी शइ ध्यानु, तूं जेको ध्यानु अर्जित कए उहो खणी सघी थी, अन्यथा त सभु छॾामिजी वेंदो अथई, सभु तोखे हिते ई छॾिणो अथई। छोकी उन जे अलावा जेकियूं बि शयूं तोखे मिलियूं आहिनि उहे ॿाहिरियूं ई, चाहे मां चवां तूं भक्ति बि जेकी करणी आहे न, थी सघे थो उहा बि तोखे ॿाहिरि ई मिली वञे। ध्यानु ही हिकिड़ी अहिड़ी संपत्ति चओ, पूंजी चओ, असली तुंहिंजे भीतर मां निकिरण वारी शइ जेकी आहे उहा ध्यानु ई आहे। ध्यानु मतिलबु जागरूकता, होश, इहो ई साधणो आहे, इहो ई तूं पाण सां गॾु खणी वञी सघे थी पई। अन्यथा अहिड़ी कोई बि शइ कोन्हे जेकी तूं पाण सां गॾु खणी वञे। बसि हिकिड़ो इहो ध्यानु साधिजी वे, उन सां जेको तोखे होश ईंदो, तोखे जागरूकता जेकी ईंदी, उहा तूं 100% पाण सां गॾु खणी वञे। गुरुनि जी वाणी बि अथव, एक साधो सब सधे, ॿुधो अथव न? एक साधो सब सधे, सब साधो सब जाए। उन हिक खे साधे वरितो, उन होश खे साधे वरितो, उन परमात्मा खे साधे वरितो त सभु तुंहिंजो ई तुंहिंजो। ऐं तूं सभिनी खे साधण जी कोशिशि कए जेके असांजा हाल आहिनि। असां संसार पिनी करे अलाए घणनि खे ॼाणण जी कोशिशि था कयूं पिया। इन हिकु सचे प्रीतम खे सुञातो न जेको तुंहिंजे अंदर में आहे, जेकी तूं पाण आहीं पूरी जी पूरी, तूं उनखे न सुञातो। तूं ॿाहिरि भटकी करे सभिनी खे सुञाणींदे हिकिड़े ॾींहुं अहिड़ो समय ईंदो, तुंहिंजो अंत समय साम्हूं आयो, बसि तोखे वञण जी देरि आहे। पोइ तूं चईं मां कमायो ई छा कमायो, मां जीवन भर त भटकियमि न। हिकिड़ी असली शइ कमाइण जी अथई न, उहा ध्यानु सां ई, ध्यानु सां ई होश ईंदो आहे, होश सां ई जागरूकता ईंदी आहे। ऐं जागरूकता जूं ॿ अदृश्य भुजाऊं हूंदियूं आहिनि तुंहिंजे अंदर में। जेॾी महिल तोखे जागरूकता ईंदी, तेॾी महिल तोखे ॿ शयूं उन परमात्मा जी तरफ़ां गिफ्ट मिलंदियूं, हिकु करुणा ऐं हिकु प्रेम। इन ई शयुनि जी असांजे अंदरि शायदि कमी आहे, छोकी असां ध्यान में लही न सघिया आहियूं। असां पंहिंजे अंदर में उहा डुबकी हई न आहे जेकी असांखे डुबकी हणणी आहे। चवंदा आहिनि डेट बि लॉटो, असली
असली ऐं अंदर जा खोल। जेसि ताईं तूं पंहिंजे अंदर में डुबकी लॻाई कोन्हे तूं ॼाणींदे कीअं कि अंदर केरु आहे। बसि इहो त सभु ॿुधियो आहे कि मुंहिंजे ई अंदरि परमात्मा आहे, तव्हां सभिनी जे अंदरि परमात्मा आहे। छा उन परमात्मा जो तोखे अनुभव थियो आहे? तुंहिंजे अंदरि जेको परमात्मा आहे, जाॻियल प्रत्यक्ष परमात्मा, छा तोखे उनजो अनुभव थियो आहे? तेसि ताईं न थींदी जेसि ताईं तोखे होश न हुजे, जेसि ताईं तूं ध्यानु न कयो अथई, जेसि ताईं तूं पाण खे मौन न कयो अथई, जेसि ताईं तूं पाण खे अकेलो न कयो अथई, तेसि ताईं तूं उन हिक खे साधे न सघंदी। उन हिक खे ई त साधणु आहे, ॿियो कुझु बि न आहे। ऐं जंहिं ॾींहुं साधे वरिते तोखे प्रेम ऐं करुणा जेकी मिली न, प्रेम ऐं करुणा अहिड़ी शइ आहे, तूं जेतिरी लुटाए, प्रेम लुटाइण जी शइ हूंदी आहे, प्रेम ॾियण जी शइ न हूंदी आहे कॾहिं बि। असां चवंदा आहियूं असां प्रेम ॾिनोसीं, इते ई असांजो दुर्भाग्य चालू थी वेंदो जंहिं ॾींहुं असां प्रेम ॾिनोसीं। प्रेम हमेशह लुटाइण जी शइ आहे। तूं जेतिरो लुटाए ओतिरा तुंहिंजा खजाना भरजंदा वेंदा। हाणे असां शायदि इते बि पाण खे क़ाबिल था सम्झूं कि असां ॾिनोसीं, त तूं हिते सौदो के पंहिंजे फ़ाइदे जो कि तूं प्रेम ॾिनो अथई, मतिलबु तोखे बि प्रेम खपई वापसि ईंदे, 100% तोखे वापसि ईंदे, 1000 गुना थी करे ईंदे। थी सघे थो उन माण्हूअ मां न अचे, परमात्मा घुमाए करे तोखे प्रेम ॾे, पर तोखे प्रेम ॾींदे। तूं लुटाए त सही, जेको तूं वटि आहे तूं उनखे लुटाए। प्रेम कीअं लुटाइबो? कीअं लुटाइबो? तुंहिंजे अंदरि करुणा आहे, तुंहिंजे अंदर में ॿियनि जे लाइ भाव उथे थो। अगरि तूं उन्हनि खे बि पाण जहिड़ो सम्झो अथई कि जेको परमात्मा मूं में आहे उहो ई उन्हनि में आहे, त थी सघे थो तुंहिंजो प्रेम लुटिजी सघिजे, लुटिजी सघजंदो तुंहिंजो प्रेम। पर तूं ओढ़ो ॾिस त सही, तूं पंहिंजूं अखियूं ओड़ियूं खोल त। असां पंहिंजूं अखियूं खोलियूं नथा ऐं ॾोह ॾियूं था पिया कि असां प्रेम कयोसीं, असांखे प्रेम मिलियो। इहो ई कंदे कंदे असांजो जीवन ख़तमु थी वेंदो। प्रेम करुणा तो में आई कोन्हे, तूं हिक खे साधियो कोन्हे, तूं सभिनी खे साधण में लॻी पई, कुझु बि न थियणो अथई। जहिड़ी आई तहिड़ी हली वेंदी आहे, ओड़ी ई वेंदी आहे। मां चवां थो जेको अर्जित करिणो अथई हिन महिल अर्जित करे वठि, हिन महिल ई अर्जित करे सघी थी। इन खां पोइ कोई समय न अथई, कोई बि समय न आहे कि मां सुभाणे खां अर्जित करणु चालू कयां, सुभाणे खां ध्यानु करणु चालू कयां। सुभाणे कॾहिं कंहिंजी थींदी आहे या पोइ कॾहिं कंहिंजी थींदी आहे? ऐं अलाए छो असां इन शइ खे त पोइ जे लाइ ई रखियो आहे, असां उन परमात्मा खे बि पोइ जे लाइ रखियो आहे। त इन खां वधीक दुर्भाग्य असांजे लाइ छा थींदो कि ॾिसो वेंदो जेॾी महिल ओड़ी परेशानी ईंदी त परमात्मा वटि बि वेंदासीं, मंदिर में बि मथो टेकींदासीं, गुरू वटि बि वेंदासीं। मतिलबु तूं उन परेशानी जो इंतज़ारु थी करे, तोखे ईअं सही हूंदे आनंद जी ज़रूरत नथी, कान्हे आनंद जी ज़रूरत। कंहिंजे जीवन में एॾी शांती आहे कि कंहिंखे ज़रूरत कोन्हे गुरूअ जी, सभिनी खे ज़रूरत हूंदी, तॾहिं ई माण्हू हिते पहुचनि था। मां कल्ह ई चयो न कि कोई अहिड़ी क़ाबिलियत तो में हुजे कि तोसां ॻाल्हाइण जे लाइ, ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइण लाइ कोई तरसे, इंतज़ारु करे 2-2 3-3 कलाक बीह करे कि न इन सां त हिकिड़ी नज़र मिलाए ई वञिणो आहे, इन सां नज़र मिली मतिलबु मुंहिंजो ॾींहं जो उधार थी चुको। कोई अहिड़ो क़ाबिल इंसानु तुंहिंजे जीवन में हुजे। मां चवां थो ॿियो त न थी सघंदो, तुंहिंजो पंहिंजो गुरू त थी सघंदो, थी सघंदो कि न थी सघंदो? गुरू 100% थी सघंदो, जंहिंजो बि जेको गुरू हुजे। मां चवां थो तूं सची श्रद्धा सां उन सां अगरि वञी जुड़ी आहे त तोखे बि लॻंदी कि मां हर हर उन जे अॻियां वञी पिया, उन जा 2 अखर ॿुधियां त मुंहिंजो पेट भरिजे। आहिनि न खोड़ माण्हू अहिड़ा जेके हिकु लफ़्ज़ लाइ तरसी पवंदा आहिनि कि हिकु लफ़्ज़ असांजे कननि ते पए त असां चैन जी निंड कयूं। इहा क़ाबिलियत आहे, सची क़ाबिलियत आहे। ऐं इहा ई उहा पूंजी आहे जेकी असां पाण सां गॾु खणी वञी सघूं था। पर आहे सवाल अर्जित करण जे मथां।
कि तूं छा अर्जित कयो अथई, तूं उन ध्यान खे अर्जित कयो अथई, तूं उन होश खे अर्जित कयो अथई। तोमें अगरि थोरो बि होश आयो आहे, थोरी बि जागरूकता आई आहे न, त तुंहिंजे हथनि सां या तुंहिंजी वाणीअ सां कोई बि ग़लति कमु न थियणो खपे। इहे कम मुर्शिद माण्हुनि जा हूंदा आहिनि, जेके मूर्छा हूंदी आहे न, गहरी निंड हूंदी आहे, उहो इहे कम कंदो आहे। तूं त एॾो सत्संग ॿुधियो अथई, एॾियूं ज्ञान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं अथई, मां चवां थो नहाल जीवन भर उन्हनि ॻाल्हियुनि ते। हिन महिल ॿुधियो अथई न, इहो हिकिड़ो पल बि अगरि तूं उन्हनि ॻाल्हियुनि में जी वरितो त थी सघे थो तुंहिंजे जीवन जो उद्धार थिए। असां हिते वेठे आहियूं न सभु गॾु, ॿुधूं था न असां सत्संग। अगरि हिन महिल जो वेलो ई तुंहिंजे अंदर में लॻी वञे न, थोरी सी देरि जे लाइ उहो आनंद तुंहिंजे अंदर में अची वञे, त इहो आनंद अलाए घणो खिचजी सघिजे थो। इन जी त कोई सीमा ई कोन्हे। इहो अथाव आहे न, गुरूअ जी वाणी छा आहे? अथाव। अथाव कॾहिं थी न सघंदो, उनजी नाप तोर कॾहिं थी न सघंदी। इहा ई शइ त अर्जित करणी आहे, इहा ई शइ त तुंहिंजी वास्तविक संपत्ति अथई। असां हिते ॻाल्हि था कयूं वास्तविक संपत्ति। वास्तविक संपत्ति इहा ई आहे कि तूं ध्यानु एकत्रित कर, उन हिक खे साध, उन हिक खे साधण खां पोइ तोखे होश अचे, जागरूकता अचे। उन खां पोइ तुंहिंजूं ॿ अदृश्य भुजाऊं निकिरनि, प्रेम ऐं करुणा। अगरि पंहिंजे लेखे तो मां वहणु चालू थी वञे त तूं सम्झी वञ कि मूंखे उन परमात्मा क़ाबिल ठातो आहे, ऐं मां फ़ख्र सां मरी सघां थी कि जहिड़ी मां आई आहियां ओड़ी मां हाणे न वेंदमि। मां कुझु पाए चुकमि, कुझु मां हासिलु कयो जेको मां अॻिते खणी वञी सघां थी पई। इहा ई तुंहिंजी वास्तविक संपत्ति अथई। सभिनि खे कमाइणो हिते ई आहे, इन जग में रही करे ई कमाइणो आहे। मरण खां पोइ कोई कमाए थोरी सघंदो। हिन महिल जीअरे कमाए, जीअरे उहा संपत्ति एकत्रित कर न। इहे फालतूअ जी ॻाल्हियुनि में पंहिंजो समय विञाए करे असां ॿियनि शयुनि खे पंहिंजी संपत्ति ठाहे वेठा आहियूं। उहा संपत्ति मां तूं हिकिड़ी टिकली बि खणी वेंदी आहे। जेको हिन महिल ताईं कमायो अथई उन मां हिकु शइ बि तूं खणी वञे। चवंदा न, माया मेरे लख करोड़े हो, माया मेरे लख करोड़े, पाई न नींद रोक तेड़ा, पाई न नींद रोक भाईड़ा, शो सुम्हियो पियो निंड में हिक पाई। कुझु बि तुंहिंजो कमाइण तुंहिंजे पंहिंजे कम बि न अचिणो आहे। माया त असां खोड़ मेड़ीसीं, पर छा पंहिंजे लाइ मेड़ीसीं? पंहिंजे लाइ मेड़ी? तुंहिंजे पीउ तुंहिंजे लाइ मेड़ी हूंदी, तूं पंहिंजे ॿार लाइ मेड़ी हूंदे, तुंहिंजो ॿार पंहिंजे ॿार लाइ मेड़ींदो। असां पंहिंजे लाइ कॾहिं न मेड़े सघंदासीं, न ई कुझु ठाहे सघंदासीं इन संसार में पंहिंजे लाइ। त इन व्यर्थ जी संपत्तिअ खां थोरो ॿाहिरि अच। जेकी असली संपत्ति आहे, तुंहिंजी वास्तविक संपत्ति आहे, इहे टे ई ॻाल्हियूं यादि कयो: ध्यानु, जागरूकता ऐं प्रेम ऐं करुणा। इहा ई तुंहिंजी असली संपत्ति आहे जेकी तूं पाण सां गॾु खणी वञी सघी थी अलाए घणनि जन्मनि ते। आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल